माई आया, माई आया बिट धणी। हिन रात जी औंधाई में मां तोखा रोशनी जी खैरात घुरण आई आया। हिन बेगा वक्त में को भी साझा वारा माण्हू सुम्ही नथो सघे। मुंहिंजा दर्द वधी विया आहिनि। असां रती रती जी रती रती मरी रहिया आहियूं। असांजी हर उम्मीद के ची भाटियो तो वञे। असांजी सिंध जी सींध के अनुभव कर तो वञे। पर वरी भी रब जी रहमत असांखे जीदान दे थी। ओ भित धणी, ओ भित धणी, के दाह ॾियां। हिते तक दाद फरियाद ही कोन्हे। नौजवान बेरोजगारी जी भुख में मरी रहिया आहिनि। शहर बारूद जी बुई में वीरान थी रहिया आहिनि। ॻोठनि में पंहिंजनि के फुरी रहिया आहिनि। ओ बेटाई, हिन देश जे माण्हुनि जे दर्दनि जो को दरमान त मोकिल। या के मूसा या मेहदीअ के मोकिल। अमन जी हिन धरतीअ ते को शाह अनायत मोकिल। असां त पंहिंजे वात मां कॾहिं गिरो बि ॿियनि के घर आयो। असां त मदीने जे माण्हू वांगुरु सुई सॻो बि ॾिनो, खट ऐं हंध बि ॾिनो, धरती ऐं धन बि ॾिनो। पर मोट में असांखे छा मिलियो? हा तूं सच चयो आहे। धुरिया ऐं धारिया मिट मुईअ जा न थिया। पर साईं, धारनि के कहिड़ो ॾोह ॾियां? घटि त पंहिंजनि बि कान कई आहे। इन करे सभु सूर तोखे ॿुधाइण आई आहियां। हिन मुल्क जे माण्हुनि खे मोहबत ॾे। मुंहिंजा साईं 5 करोड़ माण्हू, 10 करोड़ हथ, 10 करोड़ अखियूं, 10 करोड़ पैर। कॾहिं ज़मीन ते एतिरा बेबस ॾिठई? सरस्वती किथे आई? मां साई वटि आई आहियां। हिन महिल? मां अचां थो, मां अचां। भिट धणी, तू ही असांजे दर्दनि जो दरमान थी। कुछ कर।
भिटधणी छा करे भिटधणी हुनखे जेको करिणो हुयो सो करे वियो। हुन हेॾो सारो रिसालो जोड़े जेको असांखे गस ठाहे ॾिनो, छा उन गस ते असां हलिया आहियूं? छा असां पंहिंजा ॾोहारी पाण न आहियूं? असां कहिड़ो भिटाई साईं खे पढ़ियो आहे या उनखे सम्झियो आहे, या कहिड़ो असांखे स्कूलनि ऐं कॉलेजनि में भिटधणी पढ़ायो थो वञे? भिटधणीअ त पंहिंजे ज़िंदगीअ जा 22 साल सिंध धरतीअ जो सफ़र करे हिन क़ौम खे मुनज़िम करण जी कोशिशि कई। हाणे इहा असांजी ज़िम्मेवारी आहे, बल्कि असां मां हर हिक जी ज़िम्मेवारी आहे त हू हिन जे फ़िक्र खे सम्झी ऐं उन जे फ़िक्र खे आम कनि। असांजो सुख ऐं सलामती, एको ऐं इताअत लतीफ़ सरकार जे कलाम खे हीअं सां हंडाइण में ई आहे। ऐं हिन में हिन ख़िते जे उस्ताद खे सभ खां पहिरियों क़दम अॻिते वधाइणो पवंदो, छो जो हिकु सुठो उस्ताद ई मुआशिरे जे फैक्ट्रीअ मां अनमोल हीरा तयारु कंदो आहे, जेकी हिन समाज जे माण्हुनि जे दर्दनि जो दरमान थींदा आहिनि, न कि उन्हनि जे लाइ नासूर। जीअं साईं फरमायो, वेहण वेॼनि वटि सिखी त सघो थिए, अॻी आदत मट त अघा आजिज़ न थिए। सरस्वती, असांखे पंहिंजो पाण सां वचन करिणो पवंदो, पंहिंजो पाण खे तब्दील करिणो पवंदो। असांखे शाह साईं जो रिसालो पंहिंजे झोलीअ में विझी पंहिंजो पाण खे शाह साईं जे झोलीअ में विझणो पवंदो। हा, पंहिंजो पाण खे तब्दील करण जो वक़्तु आहे। ही वक़्तु आहे संजीदगीअ सां अमल करण जो, न त ही वक़्तु असांखे कॾहिं बि माफ़ न कंदो माफ़। हर माण्हूअ खे पाण खे तब्दील करिणो पवंदो, ऐं भिटाई साईं बि असां खां इहो ई थो चाहे त अॻिन आदतनि खे मटायूं ऐं हिकु मुकमल इंसान थियूं, जंहिंमें भलाई, सुख ऐं सलामती आहे।